सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हो बाज बरा रब बानन ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी हो बाज बरा रब बानन ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी है करीम असांजी हीअ चमिड़ी हिकु चिणे गब कान सही सघंदी वो बाज बरा रब बानन ते तुंहिंजी दोज़ख वारी बाहि कना हिन बाब आहे पनाह घुरी तुंहिंजी दोज़ख वारी बाहि कना हिन बाब आहे पनाह घुरी त पोइ कहिड़ी तरह तुंहिंजी दोज़ख में त पोइ कहिड़ी तरह तुंहिंजी दोज़ख में इंसान जी ज़ात रही सघंदी त पोइ कहिड़ी तरह तुंहिंजे दोज़ख में इंसान जी ज़ात रही सघंदी है करीम असांजी हीअ चमिड़ी हिकु चिणे गब कान सही सघंदी वो बाज बरा रब बानन ते मौला तूं बि हुजी मुहम्मद बि हुजे असीं पोइ बि निधणे काथी निकिरूं मौला तूं बि हुजी मुहम्मद बि हुजे असीं पोइ बि निधणे काथी निकिरूं बकरी हुजनि के दी बि हुजूं है बकरी हुजनि के दी बि हुजूं तोखे ॻाल्हि या न बणी सघंदी बकरी हुजनि के दी बि हुजूं तोखे ॻाल्हि या न बणी सघंदी हो करीम असांजी हीअ चमिड़ी हिकु चिणे गब कान सही सघंदी वो बाज बरा रब बानन ते थोड़े बेहद रद बदनाम आया तब तुझे नबीअ जो गुलाम आया थोड़े बेहद रद बदनाम आया तब तुझे नबीअ जो गुलाम आया दिल बेदो चाहो करे द करे दिल यार दऊं न टही सघंदी दिल बेद चाहो करे त करे हो दिल यार दऊं न टही सघंदी हो करीम असांजी हीअ चमिड़ी हिकु चिणे गब कान सही सघंदी वो बाज बरा रब बानन ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी है करीम असांजी हीअ चमिड़ी हिकु चिणे गब कान सही सघंदी वो बाज बरा रब बानन ते